प्रियालो भरसा गाड़ी मोरी वासी पुलिस स्टार नमूने गोली लगण करे 50 वरियन जो पुलिस जमादार फौज प्रियालो थाने जी हद गोड मेहर खेड़ो में 50 वरियन जे पीर सन्नावला पुट मेहरदीन खेड़ो मथे में गोली लगण करे फौत थी वियो आहे। पुलिस स्टार नमूने गोली लगण करे फौत थियल पीरसन पुलिस जमादार सन्नावला जे भा नसरुल्ला खेड़ो मीडिया के बुधायो त संदस भा खैरपुर पुलिस हेडक्वार्टर जो पुलिस एहलकार रिटायर्ड जमादार हो, काफ़ी अरसे का बीमारी में हो, पर पुलिस स्टार नमूने गोली लगण करे फौत थियल पुलिस जमादार सन्नावला खेड़ो जो लाश के प्रियालो पुलिस खणाए गाड़ी मोरी अस्पताल पहुंचाए। पोस्टमार्टम कराइण बाद वाटसन संदस भा नसरुल्ला हवाले कयो। होॾां हद जे प्रियालो ऐं पुलिस एसएचओ इमरान भयो जो चवण आहे त असां पंहिंजे तरीक़े सां जांच करे असल हक़ीक़त ताईं पहुचण बाद केस दाख़िल कंदासीं।